नासिन वाक़िया कंदासीं अहमदपुर मां जिथे वॾा महेसर पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई आहे। अहमदपुर वेझो वॾा महेसर पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कयो था अब्दुल कयूम मैथलो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अब्दुल कयूम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह करियो। जी बिल्कुल, वॾा महेसर थाने जे अंदरि सदरी लिंक रोड ते वॾा महेसर पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस हिकु ॾोहारी इसाक गोपान खे मारण जी दावा कई आहे। उन ॾस में एसएसपी सिरप डॉक्टर सुमिला सूमलो राब्तो कंदे ॿुधाए त हिते जे वॾा महेसर शायदि कुझु जो इलाइक़े में गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान 15 खां वधीक केसनि में घुरबल जवाबदार इसाक गोपांग वेठल छरी वियो आहे। पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे, जंहिं मथां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा ई केस पिणु दाख़िल थियल आहिनि। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीला सूमलो वधीक चए त खैरपुर ज़िले अंदरि ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त ऐं असराइती कार्रवाई करे ज़िले जे अवाम जे जान और माल जो मुकमल तहफ़ुज़ कयो वेंदो। कंहिं बि ॾोहारी मुक़ाबले में हिसो वठण वारनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा। जी अब्दुल कयूम, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।